पंजाब ऐं केपी में आम चूंडुनि जी तारीख़ बाबति ॿुधणी दौरान पीडीएम जस्टिस एजाज़ुल अहसन जस्टिस मज़ाहिर ते एतराज़ वारे छॾियो। ॿुधणी लाइ फुल कोर्ट जोड़ण जो मुतालबो। सुप्रीम कोर्ट पाण मुरादो नोटिस केस जी ॿुधणी सूमर ताईं मुलतवी करे छॾी। फारूक एच नाइक दलील ॾींदे चयो आहे त जस्टिस एजाज़ुल अहसन ऐं जस्टिस मज़ाहिर नक़वी पंहिंजो दिमाग़ ज़ाहिर करे चुका आहिनि। खेनि बेंच जो हिसो न हुअणु घुरिजे। ॿिन्ही जजनि जे हुकुम ते पाण मुरादो नोटिस केस जी ॿुधणी नथी ठहे। जस्टिस जमाल मंदुखैल बि साॻिए नुक़्ते खे वाज़े करे चुको आहे। जस्टिस जमाल मंदुखैल जो नोट तमामु घणो संजीदा है। नहायत अदब से कहूंगा कि ये मसला जो है नौ काबिल एहतराम जज साहिबान नहीं बल्कि फुल कोर्ट का जो है मुतकाजी है। इस वक्त जो कल्प्रेट हैं, जो लोग इन्वॉल्व थे, जिन जिन जगहों के लोग इन्वॉल्व थे, उनकी कन्फेशंस भी ऑन रिकॉर्ड आ चुकी हैं डायरेक्टली इनडायरेक्टली के पनामा केस में नवाज शरीफ के साथ क्या हुआ था। नवाज शरीफ के साथ जो ज्यादती हुई और उसको ताहयात जो है डिस्क्वालीफाई किया गया। मेरी दरखास्त है आपकी वसासत से, इस हाउस की वसासत से, अदालत उज़्मा के आगे पूरे कोर्ट का बेंच बना के जो है पनामा से स्टार्ट करें। कानून के लबादे के अंदर जो इस मुल्क के साथ एक ऐसे शख्स को मुसल्लत किया गया जिसने पिछले 4-5 साल के अंदर इस मुल्क को तहवाला कर दिया। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त फुल कोर्ट जोड़े मामले जी पानामा लीक्स खां ॿुधणी कई वञे। अदालत ऐं जजनि ते तमामु वॾो सवालिया निशान लॻी चुको आहे। अदालत लाडले खे प्यार सां चवे थी त पेश थियो, पोइ बि अचण लाइ तयारु न आहे। संदसि मामले में सिधो गिरफ़्तारी वारंट जारी कया वेंदा आहिनि। अदालती फ़ैसिलनि सां सियासी पार्टियुनि समेत समूरी क़ौम मुतासिर थी आहे। पहिरियों सियासी क़त्ल अदलिया कयो, नवाज शरीफ खे ताहयात नाहिल कयो वियो, जेल भरियो तहरीक फिल्म फ्लॉप थी वई। हाणे ॿुॾी मरो फिल्म शुरू करणु घुरिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास थी रहियो आहे। इजलास में सिविल ऐं फ़ौजी क़यादत शिरकत कंदी। मुल्क में अमन अमान जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। इंटेलिजेंस इदारनि जा सरबराह इजलास खे अमन अमान जी सूरत हाल बाबति ब्रीफिंग ॾींदा। तहरीक इंसाफ जी जेल भरियो तहरीक जे 3 मरहले जी शुरुआत रावलपिंडी खां जुमे नमाज़ बाद थींदी। गिरफ़्तारियूं कमेटी चौक ऐं RA बाज़ार थाणे ॿाहिरां पेश कयूं वेंदियूं। ज़रियनि जो चवणु आहे त रावलपिंडी में पुलिस 9 क़ैदी गाॾियूं स्टैंड बाय करे छॾियूं। पिशावर में तहरीक इंसाफ इंटरनेशनल सर्किस कंपनी जो हशर समूरी दुनिया ॾिसी वरितो आहे। हिकु शख़्स बि पुलिस जी मेहमान नवाज़ी क़बूल न कई। पुलिस माइक्रोफोन ते पिशावर DIG खान ऐं ॿियनि इलाक़नि में जेल भरियो तहरीक जूं दावतूं ॾींदी रही। PTI अॻवान ऐं MPs पुलिस जी गाॾियुनि सां सेल्फियूं वठंदा रहिया। शर्जील इनाम मेमन। पाक फौज जी इमदादी टीम कामयाब रेस्क्यू ऑपरेशन बाद तुर्किया खां वापसि ॾेह पहुची वई। वफ़ाक़ी वज़ीर राणा तनवीर जो चवणु आहे त पाकिस्तानी हुकूमत ऐं क़ौम तुर्किया ऐं शाम सां ॾुख में बराबर जा शरीक आहिनि। रेस्क्यू टीमुनि खे जेतिरी भेटा पेश कई वञे उहा घटि आहे। पाकिस्तान जूं रेस्क्यू टीमूं सभिनी खां अॻु तुर्किया पहुतियूं। पाक फौज हमेशह परॾेह में पाकिस्तान जो नालो फ़ख्र सां बुलंद कयो आहे। बारखान वाक़े बाद बाज़ियाब करायल औरत ग्रांडनाज़ ऐं 5 ॿार कोयटा मुंतक़िल। पंहिंजी बाज़ियाब थियल घरवारी ऐं ॿारनि खे ॾिसी ख़ान मोहम्मद मरी लुड़क लाड़े वेठो। बारखान में खूह मां मिलियल लाशनि समेत मरी इतिहाद जो कोयटा में चौथे ॾींहुं बि धरणो जारी। रेलवे वारे वज़ीर ख्वाजा साद रफ़ीक चयो आहे त खैतरान जी गिरफ़्तारी ऐं मुगविन जे बाज़ियाबी इंसाफ़ जूं घुर्जूं पूरियूं नथी करे। ताक़तवर क़ातिल सरदार ख़िलाफ़ मज़लूम औरत जी दाह ते रियासत खे बर वक़्त हरकत में अचणु घुरिजे हा। जवाबदार ऐं संदसि मददगार रोज़ानो ख़ासि अदालती ॿुधणी ऐं फौरी फ़ैसिले जा हक़दार आहिनि। मज़लूम जी दाह ॿुधी वञे। डोकरी मां अॻवत थियल नारी जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो थाणे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस हमीदा खे अगवा कंदड़ बाअसरनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई लाइ तयारु नाहे। पुलिस हिकु जवाबदार खे रिश्वत एवज़ आज़ाद कयो आहे।
पाकिस्तान सुपर लीग में मुक़ाबलनि जो सिलसिलो जारी। कोयटा ग्लैडिएटर्स ऐं इस्लामाबाद यूनाइटेड जी टीमनि विच में दंगल थींदो।